अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां अव्हां जी मेज़बान यसरा आख़ून। जी नाज़रीन, जिते जिते असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, अव्हां सभिनीनि खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम में मां भलीकार चवंदसि। ऐं इन सां गॾु गॾु अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी जेका पंहिंजे नाज़रीन सां या अव्हां सां शेयर करणु चाहींदसि, उहा इहा आहे त असां औरतुनि जे बारे में तमामु घटि ॻाल्हाईंदा आहियूं, या उन्हनि जा जेके राइट्स आहिनि, उन्हनि जा जेके हुकूक आहिनि, या उन्हनि जे जियापे जो जेको हक़ आहे, उहो बि असां अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त उन्हनि खे तमामु घणो ॾुखियाईनि सां मिलंदो आहे। ऐं औरतूं अगरि ॻाल्हि कजे त उहे कंहिं बि मुआशरे जी तरक़ी में हिकु अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। जेकर उन्हनि खे प्रॉपर तालीम ऐं ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे त हू मर्दनि जे शान बशान कमु कंदियूं आहिनि, बाह ॿेली थींदियूं आहिनि ऐं पंहिंजे घर खे उन तरीक़े सां हलाईंदियूं आहिनि। सो अॼु ॻाल्हि कंदासीं विमेन एम्पावरमेंट जी, ऐं असां सां गॾु अॼु उन ई हवाले सां हिकु ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। जी अचो त अव्हां जी मुलाक़ात करायूं था अॼु जे ख़ासि महिमान सां, ख़ासि शख़्सियत सां जेके असां सां मौजूदु आहिनि, मारिया सारियो साहिबा। अस्सलाम वालेकुम मारिया। वालेकुम सलाम। थैंक यू सो मच फॉर लवली इंट्रोडक्शन। थैंक यू सो मच कि अव्हां टाइम कढियो ऐं असांजे प्रोग्राम में आयो ऐं असांखे जॉइन कयो। इलाही महिरबानी अव्हां जी। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु आहियां। हैदराबाद खां कराची जो सफ़र हैदराबाद खां कराची जो सफ़र अनएक्सपेक्टेडली सुठो हो रहियो, ऐं कराची जो जेके माहौल आहे, हॉस्पिटलिटी आहे जेके असांजे सिंध जी, हू बरक़रार आहे ऐं मूंखे इलाही सुठो ऐं सेफ एंड सिक्योर फील थियो। ज़बरदस्त। सो असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर वेलकम कंदासीं कराची में भई पंहिंजे प्रोग्राम में बि। मारिया, ॻाल्हि कंदा आहियूं हमेशह विमेन एम्पावरमेंट जी, ॻाल्हियूं त तमामु घणियूं थींदियूं आहिनि, पर अव्हां छा था ॾिसो त जेको ग्राउंड रियलिटी आहे, या जेका असां चऊं था त कमु थी रहियो आहे औरतुनि ते, या औरतूं एम्पावर थी वियूं आहिनि, त अव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो? अव्हां जी छा राय आहे? एक्चुअली मूंखे ईअं फील थिए थो त स्टिल जेके असांजो ही तबिको आहे, मार्जिनलाइज्ड कम्युनिटी आहे औरतुनि, अञा ताईं ही दे आर वेरी बैकवर्ड्स। हिननि ते असांखे कमु करण जी इलाही ज़रूरत आहे, ऐं औरत लाइ घर खां निकिरणु इज़ अ वेरी बिग चैलेंज, ऐं पोइ सोसाइटी में पाण खे मनाइण इज़ अनदर चैलेंज। पोइ जेके आहे माण्हुनि जी तनक़ीद हूंदी आहे, क्रिटिसिज़म हूंदो आहे, हुनखे फेस करणु इज़ अनदर चैलेंज। त घर में हुन शइ खे कीअं सिंप्लीफाई करणु ऐं पर्सनल लाइफ खे बि सेम लेवल ते खणी हलण बि इट्स ऑल्सो अ चैलेंज। त आई बिलीव दैट जेके औरत जी लाइफ आहे, इट्स क्वाइट वेरी चैलेंजिंग एट एवरी एस्पेक्ट ऑफ हर लाइफ। ऐं ईअं फॉर्म त इलाही आहिनि, फॉरम्स बि इलाही आहिनि हिननि जे लाइ, औरतुनि जे लाइ, बट अञा ताईं औरतुनि खे एम्पावर करण लाइ मर्दनि जी असांखे सपोर्ट जी, एम्पावरमेंट जी, अंडरस्टैंडिंग जी इलाही ज़रूरत आहे। उहो इन करे जो असांजो जेका सोसाइटी आहे असांजी, मेल डोमिनेंट आहे, मेल डोमिनेटिंग सोसाइटी आहे, इट्स क्वाइट मेल डोमिनेटिंग सोसाइटी। एंड 50% जेके तव्हांजो हिसो आहे उहो ख़वातीन आहे, हुनमें 9% जेके आहे हू पढ़ियल लिखियल तबिको आहे। हाणे 9% आहे मार्जिनलाइज़्ड आहे, उहो अपॉर्चुनिटीज़ बि हुन वटि न आहिनि। एंड देन जेकॾहिं हू 9% पढ़ी लिखी ख़ातून या जेके तबिको आहे, जेकॾहिं ही साम्हूं अचनि था, सोसाइटी में कमु कनि था, त हिननि खे बि दे हैव टू वर्क ट्वाइस एज कम्पेयर टू अ मैन न। पाण खे पंहिंजी पोज़ीशन खे स्टेबल करण लाइ हुननि खे जेके हिकु आदमी जेतिरो टाइम ॾिए थो, हुन खां वधीक टाइम ॾियणो थो पवे, ऐं सेम टाइम हुनखे पंहिंजी पर्सनल लाइफ में बि ॾियणो थो पए, त जीअं पर्सनल लाइफ डिस्ट्रॉय न थिए, प्रोफेशनल लाइफ डिस्ट्रॉय न थिए। हिन करे कुझु औरतूं हूंदियूं आहिनि, हू हुनखे लॻंदो आहे त पढ़नि लिखनि, तालीम या अॻिते वधणु इम्पॉर्टेंट आहे, चैलेंजिंग आहे, दे गिव अप एट द वेरी अर्ली स्टेज। ऐं कुझु अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि, ॻोठनि में ॾिठियूं आहिनि, जेके क्वाइट दे आर यंग बट स्टिल दे हैव दिस ambition and aim to be at somewhere in their lives। त मेन जेके एक्सपेक्ट आहे उही आहे त हिन अहिड़ी डोमिनेटिंग सोसाइटी में जिते हिकु फीमेल अॻिते अचणु थी चाहे, हुनखे पोइ तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त फीमेल जेकॾहिं तरक़ी कंदी आहे, कहिड़ी पोज़ीशन ते ईंदी आहे, द वेरी फर्स्ट क्वेश्चन द सोसाइटी पुट्स इज दैट दे टारगेट हर कैरेक्टर।
बिल्कुल हुननि जे लाइ ही ईज़ी टारगेट आहे वुमेन। त जॾहिं हू कंहिं पोज़ीशन ते ईंदी आहे त दे टारगेट देयर करेक्टर। ऐं साॻी शइ जेकॾहिं हिकु आदमी पोज़ीशन ते ईंदी आहे ईंदो आहे त हुन लाइ चवंदा आहिनि त ही हिन महिनत कई हा हूंदी, बिल्कुलु ईअं ई आहे। हिन लाइ कुझु कयो हूंदो, ही इलाही पढ़ियल लिखियल आहे, डिस्पाइट द फैक्ट त हुननि खे ही बि सोचण जी ज़रूरत ई नथा सम्झनि त बैकग्राउंड छा आहे हुन लेडी जो जेकी तरक़ी करे हिकु सीट ते आई आहे या संभाले थी, केतिरी पढ़ियल लिखियल आहे, केतिरी क़ाबिल आहे, छा हुन स्ट्रगल ॾिठा हूंदा। डिस्पाइट ऑल दीज थिंग्स एंड द चैलेंजेस दे ओनली फोकसिस दिस थिंग कि ये औरत ही जेके आई आहे हितां खां आई आहे नंढे खां मथे ताईं, हे लाज़मी करेक्टर जेके आहे न इलाही असैसिनेट थींदो आहे। त मर्दनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त जेकॾहिं तव्हांजी सोसाइटी में तव्हांजी फील्ड में को औरत शमूलियत इलाही घटि आहे न, हिकु ऑर्गेनाइजेशन में फॉर एग्जाम्पल देयर आर 100 men, you would see 2-3 females are heading or 1 female is heading. शमूलियत औरतनि जी तव्हां सां घटि ई आहे। हिन में तव्हांखे छा करणु खपे त औरतनि खे अॻिते कयो, प्रमोट कयो, मोटिवेट कयो, हुननि खे हुनजा राइट्स ॿुधायो एंड डिस्पाइट ऑफ एनी नेगेटिव क्रिटिसिज्म हुननि खे ॿुधायो दैट दे कैन अचीव एवरीथिंग। ऐं अहिड़े मर्दनि खे बि ॾिठो आहे जेके पंहिंजी मायुनि खे, पंहिंजी भेणनि खे किथे हिकु स्टेज ते खणी ईंदा आहिनि ऐं हुननि खे मोटिवेट कंदा आहिनि। ऐं अहिड़े मर्दनि खे बि ॾिठो आहे जेके वॉयलेंस चूज़ कंदा आहिनि, कैरेक्टर असैसिनेशन कंदा आहिनि पंहिंजी न्याणियुनि जो त जेकॾहिं हू हिकु मुक़ाम ताईं न पुॼे। इट्स अ वेरी कॉम्पिटेटिव एटमॉस्फेयर ऐं फीमेल्स आहिनि हू इलाही कॉम्पिटेटिव आहिनि, बट असांखे इंक्लूजन नथी मिले, पार्लियामेंट में नथी मिले, सियासत में नथी मिले। दो आर फर्स्ट लेडी इज अ फीमेल बट आर प्राइम मिनिस्टर फीमेल, असांजी प्राइम मिनिस्टर फीमेल थियणु खपे, पायलट फीमेल थियणु खपे, PAF में जेके सीनियर पोस्ट आहिनि, जेके जनरल्स आहिनि, जेके असांजे फील्ड मार्शल आहिनि, दे कुड ऑल्सो बी फीमेल। असांजे जेके CM आहे सिंध जी उहा फीमेल थी सघे। वाई वी आर स्टिल फाइटिंग फॉर आवर राइट्स एंड फाइंडिंग वेरी डिफिकल्ट त अॻिते वञी असां मर्दनि सां गॾु वेही कमु कयूं। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अव्हां जी। पर इन ई ॻाल्हि खे ॻंढींदे मां अव्हां खां इहो पुछंदसि त अव्हां पुलिस डिपार्टमेंट में सर्व कयो आहे त उते भला औरतुनि सां जेके केसिस औरतुनि जा स्पेशली अव्हां वटि ईंदा हुया ऐं अव्हां काफ़ी सारा केसिस डील कया आहिनि, उन्हनि खे सॉल्व कयो माशाल्लाह सां। हिकिड़ो चइजे त हिकिड़ी लिस्ट आहे पूरी, त उन में अव्हांखे कहिड़ा चैलेंजिस नज़र आया जेके घरेलू औरतूं, अगरि डोमेस्टिक वायलेंस जी ॻाल्हि कजे, ट्रांस ते अव्हां कमु कयो आहे, त इहे जेके शयूं आहिनि न, छा इहे वाकई विमेन एम्पावरमेंट खे रोकण लाइ साबित थियूं आहिनि? बिल्कुलु ज़रूरी ईअं ई आहे, वुमेन एम्पावरमेंट खे रोकण लाइ साबित थियूं आहिनि। ऐं जेके रेशो जी ॻाल्हि कयूं त ॾींहं में 25 खां 30 फीमेल यूज़ टू विज़िट में, ऐं हुननि सां साॻियो डोमेस्टिक वायलेंस। ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो आहे जंहिंमें हू डिसाइड कंदा आहिनि त हिन खां वधीक असां बर्दाश्त नथा करे सघूं, then they approached police station or any station they feel secure. हुते बि जॾहिं असां रिस्पोंडेंट खे घुराईंदा आहियूं, हस्बैंड हुजे त हू चवंदो आहे त ही छो त थाणे में आई आहे ऐं पुलिस में आई आहे, आउं हिनखे डाइवोर्स ॾियां थो। इलाही चक्कर ईअं थियो आहे त आदमी मेल ईगो, इट्स द दिस इज अ थिंग दैट वी हैव टू अंडरस्टैंड। त हिकु माई आहे पंहिंजी इज़त खे छॾे पंहिंजी पर्सनल लाइफ हिकु पुलिस ऑफिसर खे वञी ॿुधाए थी, मेल हुजे या फीमेल हुजे, हू नथी सम्झे त मुंहिंजी बि इज़त आहे, आउं एतिरी मार खाई आहे, हींअर आउं अहिड़ी सिचुएशन में आई आहियां, ब्रूज़िस सां गॾु आई आहियां, हू बि नथी सम्झे। हू बसि चाहे थी त बसि कीअं बि करे कुझु सेटल थी वञे, माहौल मुंहिंजे घर जो बहितर थी वञे। एंड एट द सेम टाइम हुन जंहिं वॉयलेंस कयो आहे हुनखे इहो थो लॻे त मुंहिंजी इज़त ख़राब थी वई आहे, ही हिते आई आहे। त दिस इज द माइंडसेट वी आर हैविंग इन आवर सोसाइटी एंड दिस इज द रीजन व्हाई वी आर स्टिल इन द डेवलपिंग कंट्रीज। सो त हिते सम्झ माण्हुनि जो असांजी मेंटालिटी आहे मेल डोमिनेटिंग सोसाइटी जी। त फीमेल जेकॾहिं कंप्लेन बि करे थी, पंहिंजे राइट्स लाइ ॻाल्हाए बि थी, त दे विल टारगेट हर एनी हाउ। हस्बैंड्स आहिनि हू छॾे था ॾियनि, फादर लाइ केरु अचे थो त फादर आख थो करे छॾे प्रॉपर्टी मां, ब्रदर लाइ केरु अचे थो त ब्रदर ख़र्चो बंदि थो करे, सन लाइ केरु अचे थी त हिन मुंहिंजो पुटु मूंखे मारियो आहे या मुंहिंजो पुटु मुंहिंजी नथो ॿुधे त पुटु बीवी सां गॾु घर छॾे हली थो वञे।
At the end of the day, असां लाइ of course we opt settlement and mediation, but असां लाइ difficult थींदो आहे औरत खे हुन पोजीशन में ॾिसण जिते हू still एतिरे सालनि खां ज़ुल्म बर्दाश्त कंदे कंदे आई आहे हिते ऐं हिम्मत जुटलाए आई थी ऐं वरी बि चाहे थी त सेटलमेंट थी वञे ऐं हुन सेटलमेंट लाइ वी हैव टू कन्विंस दी अदर पार्टी सो मच लाइक फॉर 8 hours 9 hours 12 hours sometimes it happens that 3 session 4 sessions में असां उन्हनि जी काउंसलिंग कंदा आहियूं थ्रू मीडिएशन मूंखे बुरो बि लॻंदो आहे मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं आऊं सिंपली चई बि ॾींदी आहियां फीमेल्स खे त मूंखे नथो लॻे दैट यू आर सिक्योर इन दिस एटमोस्फेयर तव्हांजी पंहिंजी मेंटल हेल्थ बि आहे तव्हांखे हुन ते बि कमु करिणो आहे मूंखे नथो लॻे त ही स्पेस तव्हांजे लाइ तव्हांजे ॿारनि जे लाइ सही आहे छो त आई हैव स्टडीड साइकोलॉजी एज़ वेल न त साम्हूं खां हाणे जेतिरी एजुकेशन हूंदी जेतिरी समझ हूंदी औरत में तालीम that's why it's very important na it helps you to differentiate and distinct between what is right and what is wrong and what your rights are na हो चवंदी आहियां तव्हांखे ख़बर कोन्हे ऐं सही बस सोसाइटी अगर चई सजे मां समझा थी त तव्हां अहिड़ा बि केसिस ॾिठा हूंदा जिते घणियूं पढ़ियल लिखियल औरतूं पवां वटि आयूं हूंदियूं ऐं सेटलमेंट करण जे लाइ ईअं ई आहे लाइक एग्जाम्पल सेटन आउं ॾिसंदी आहियां डॉक्टर्स लाइक सर्जन्स lawyers, senior female lawyers, and they are crying and they are like literally begging in front of us to their husbands, to their brothers, to their fathers. We want inclusion. We want protection of man. Protection of a man, and we want inclusion. असांजे मर्दनि ते इलाही कमु करण जी ज़रूरत आहे बनस्बत औरतनि खे त रियलाइज़ थी वेंदो न जॾहिं घर जो सरबराह उन्हनि खे सपोर्ट थो करे असांखे शेल्टर ऐं सपोर्ट जी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं सपोर्ट ऐं शेल्टर किथां ईंदो आहे घर जे मर्द खां जेकॾहिं घर जो मर्द ही हिकु बैकवर्ड या कंजर्वेटिव माइंड जो हिकु या उनजो माइंड सेट अहिड़ो आहे त उहो छा सपोर्ट कंदो बट जेकॾहिं हू पढ़ियल लिखियल आहे फॉर एग्जाम्पल इफ आई गिव एग्जाम्पल ऑफ माई ब्रदर ही मेक्स श्योर त हुनजी जेके धीउ आहे जंहिंजी एज 4 years आहे he is making sure त बीकन में हुनखे कराटे बि अचे डिफेंस सिस्टम अचे योगा अचे everything she does everything she does spider walk she walks in the room and everything my brother is like okay she one day I'll train her as a pilot she should know how to fly she should know how to do this she should who encourage छो त असांजी सोसाइटी में आदमी हू चाहिनि था त असांजी धीअरूं असांजी वाइफ्स असांजी भेणूं अॻिते अचनि ऐं पंहिंजो नालो कनि हुननि खे बैकवर्ड सोसाइटी न आहिनि she will be empowered one day and she will feel like my father has supported me so much even if I talk about my father मुंहिंजे वालिद साहब जो तालुक ॻोठ खां लाड़काना में बाडरे या हुन त तालुक हो ऐं असांजे ॻोठ में अलाउड कोन्हे छोकिरियुनि खे एतिरो स्टडी करण आई एम द ओनली वन हू हैज जस्ट स्टडीज दिस मच एंड माय फादर व्हेन ही गॉट ट्रांसफर्ड इन हैदराबाद रेंज हुननि जी प्रायोरिटी हुई त आऊं हैदराबाद जे एक्सपेंसिव स्कूल में एजुकेशन कयां कैथलिक स्कूल में कयां मिशनरी में कयां जिते इंग्लिश जी ग्रिप सुठी हुजे एंड ही वॉज वेरी हैप्पी मूंखे पिक करण ईंदा हुआ मुंहिंजे फादर ही यूज्ड टू फील प्राउड त मुंहिंजी जेके डॉटर आहे शी इज़ स्टडिंग इन प्राइवेट स्कूल एंड शी इज़ गेटिंग हर एजुकेशन हालांकि उन्हनि खे तनक़ीद बि मिलंदी हुई ॻोठ मां त मतिलबु औरतुनि खे या ॿारनि खे न्याणियुनि खे पढ़ाइण जो कहिड़ो फ़ाइदो हिकु ॾींहुं त हिननि जी शादी करणी आहे ऐं मुंहिंजो पीउ हमेशह मूंखे चवंदो त वन डे आई वॉन्ट टू सी एट अ पोस्ट जिते ही असांजे ॻोठ लाइ हिकु एग्ज़ाम्पल थिए त कुझु आदमी आहिनि जेके पंहिंजी छोकिरियुनि खे सपोर्ट कंदा आहिनि पोइ असां जहिड़ा माण्हू असां जहिड़ी औरतुनि साम्हूं ईंदा आहिनि जेके लाइक दे आर वेरी वेल हेल्पिंग अदर्स एज़ वेल बिल्कुलु मां इहा ॻाल्हि कंदासीं कानूनी हक़नि जे बारे में त जेका औरतुनि जा कानूनी हक़ आहिनि अव्हांखे लॻनि था त उहे औरतुनि खे पाण खे ख़बर आहिनि जो हू अॻियां अचनि ऐं पंहिंजे हक़नि लाइ विढ़नि न बिल्कुलु न औरतुनि खे हुननि जे राइट्स जे बारे में ख़बर ई न आहे इलाही NGOs कनि पियूं हिन ते बट द रिज़ल्ट्स आर स्टिल वेरी ज़ीरो व्हेन दे कम टू अस न असांखे उन्हनि खे ॿुधाइणो पवे थो कानूनी तरीक़े सां तव्हां ही फाइल कयो हाणे ईअं कयो तव्हांखे हिते वञिणो आहे तव्हांखे साइबर क्राइम ऐं साइबर जे क्राइम जा इशूज़
इलाही ईंदा हुआ मूं वटि, तव्हां हुननि खे ॿुधाईंदी हुअमि ऑनलाइन जेका हैरेसमेंट थिए थी या ऑनलाइन जेके बि केसिस थींदा केसिस थींदा आहिनि ऐं छोकिरियुनि सुसाइड कंदियूं आहिनि, इलाही चकरियूं थियूं आहे ऐं पंहिंजी फैमिली सां लिकाईंदियूं आहिनि शयूं, त हुननि जी काउंसलिंग कंदा आहियूं ऐं मेक श्योर दैट थिंग्स शुड बी कॉन्फिडेंशियल। त हुननि खे त ख़बर ई कोन्हे, हालांकि डिजिटल टाइम आहे, सोशल मीडिया जो टाइम आहे, औरतुनि खे घर वेही दे शुड बी एजुकेटेड अबाउट themselves, their rights, especially the young girls, they should learn about the rights. Constitution हुननि खे केतिरी इजाज़त थो ॾे, हुननि वटि एतिरा राइट्स आहिनि ऐं हाणे त इलाही शयूं अमेंड थियूं आहिनि, वुमेन एम्पावरमेंट ते इलाही बिल्स पास थिया आहिनि, रेप एक्ट आयो आहे, एंटी रेप एक्ट आयो आहे। इनखे थी ॻंढियां त छा अमल दरामद थिए थी इहा शइ? न किथे, छो त फीमेल इज़ नॉट स्टेपिंग आउट न। Female is not stepping out, and once she is stepping out, then there are a lot of lacunas in the case. त हुनखे लॻंदो आहे त रेप विक्टिम आहे, हुनखां पहिरीं त हुनजो ट्रायल थींदो आहे, मेडिकल लीगल ऑफिसर वटि पोइ थींदो आहे, पुलिस वटि पोइ थींदो आहे, कोर्ट वटि, त हू पाण बि अहिड़ी सोसाइटी में साम्हूं अचणु नथी चाहे। असां वटि जेके फीमेल्स ईंदियूं आहिनि हुननि खे त ख़बर ई न हूंदियूं आहिनि त हुननि जा राइट्स छा आहिनि, पोइ असांखे हुननि खे ॿुधाइण पवंदा आहिनि त ही तव्हांजा राइट्स आहिनि, तव्हां हिन ते ॻाल्हाए सघो था। पोइ जो हुनजा मेल ईंदा आहिनि पोइ हुननि खे बि काउंसलिंग करणी पवंदी आहे त तव्हांजी फीमेल्स जा ही राइट्स आहिनि एंड शी कैन परस्यू अगेंस्ट यू इन दिस डिपार्टमेंट। That's when she realizes that हा मुंहिंजे लाइ ही फॉर्म बिल्ड थियो आहे and I have to go this way. ओके, अच्छा ॻाल्हि कंदासीं कारोबार ऐं रोज़गार जे मैदान जी, त औरतुनि जे लाइ हिते बि बराबरि जा हक़ आहिनि, औरतुनि खे आज़ादी आहे त हू कारोबार पंहिंजी मर्ज़ी सां करे सघनि थियूं या रोज़गार पंहिंजी मर्ज़ी सां हलाए सघनि थियूं, या स्टिल हिन मैदान में बि उन्हनि खे कुझु बैरियर्स जेके आहिनि से उहे फेस करणा था पवनि, इलाही सारा चैलेंजिस मुंहुं ॾियणा था पवनि? ईअं ई आहे त हिते बि जेके आहे हुननि लाइ इलाही प्रॉब्लम्स आहिनि, बैरियर्स आहिनि, छो त मेल डोमिनेटिंग सोसाइटी आहे, पार्टनर्स जेके आहिनि मेल आहिनि या वर्कर्स आहिनि जेके मेल आहिनि, इन्वेस्टर्स आहिनि मेल आहिनि, दे फर्स्ट ऑफ ऑल दे विल नॉट लिसन टू एनी एडवाइस ऑफ द वुमेन। जेकॾहिं हू फाउंडर आहे, CEO आहे, बिज़नेस वुमेन आहे, हुननि खे हमेशह लॻंदो त ही लीड थी करे हिन जे जेके लाइक इन्वेस्टर्स खे लॻंदो त हिन जी एडवाइस ग़लति हूंदी बिकॉज शी इज़ अ वुमेन। तो मूंखे ईअं फील थींदो आहे, आउं ॾिसां पई त फीमेल्स आर इवॉल्विंग बट स्टिल दे हैव टू गो थ्रू अ लॉट टू प्रूव देमसेल्व्स इवन इन द फील्ड ऑफ बिजनेस एज वेल। फैमिली इशूज़, फैमिली एडवाइसर्स, फैमिली बिजनेस आहे जेकॾहिं फीमेल दे फील मोस्ट सेफ इन फैमिली बिजनेसिस, पंहिंजे भाइरनि सां गॾु, पंहिंजे पीउ सां गॾु, बट then when they invest and they become a part, when they ask for their equity and right, त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त there is no like we are a part of the family, त हू किथे वञे, जॾहिं ॿाहिरि इन्वेस्ट कंदी आहे त धोखो थींदो आहे, फ्रॉड थींदो आहे हुन सां गॾु। अहिड़ा केसिस भी इलाही आया आहिनि असां वटि। अच्छा, को अहिड़ो केस जेको अव्हांखे घणो हुन इमोशनल करे छॾियो हुजे या हुन घणो सेखारियो हुजे, जेको यादगिरी बि रहंदी आहे न हिकिड़ी शइ जी, त हिन मां घणो सिखी पिया ऐं हिन खे आउं हमेशह यादि रखंदसि? हा, एक्चुअली मूंखे माण्हू मूंखे एप्रिशिएट कंदा आहिनि इलाही, दैट आई एम अ ब्रेव पर्सन एंड दे ऑफ्टन appreciate me because of that, but मूंखे ब्रेव कयो आहे रेप विक्टिम्स। बेसिकली मूं वटि हिकु केस आयो जंहिंमें एप्लीकेंट पाण हिकु नंढी छोकिरी हुई एंड शी वॉज जस्ट 8 years old. Oh my God. And it's about I think 6-7 महीने पुरानी जी ॻाल्हि आहे। शी वॉज अ सेक्शुअल असॉल्ट विक्टिम एंड शी वॉज सेक्शुअली असॉल्टेड बाय हर स्टेप फादर। त हू पाण आई हुई ऐं हू ॾिसे पई त हुनजी जेकी माउ आहे हू स्टेप फादर जी थोरी साइड खणी पई, त हू जेकी नंढी ॿार हुई हू मूंखे घड़ी घड़ी पई चवे त मुंहिंजी माउ जी जेके चवे पई हुन ते तव्हां न वञिजो, आउं एप्लीकेंट आहियां, जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो आउं प्रेस क्लब हली वेंदमि। Oh my God. And yes, I have recordings, I have videos. हुनजो जेके confession हो, it's very traumatizing. जीअं हुन सां assault थियो ऐं पोइ असां हुनजे स्टेप फादर खे, रिक्शा ड्राइवर हो, हुनखे असां जॾहिं अरेस्ट कयो
ऐं हुन जेके छोकिरियूं हुई शी वॉज फुल ऑफ कॉन्फिडेंस एंड जॾहिं हुनखे अरेस्ट कयो त हुन पंहिंजी माउ खे चयो त जेकॾहिं तूं सेटलमेंट कंदीअ जीअं राति आऊं तोखे ॿुधायो त मूं सां हिन छा कयो आहे तूं वरी हिन खे सम्झाएं पई ईअं न हलंदो हीउ हाणे मुंहिंजे घर में न रहंदो ऐं पाण असली पीउ वटि वेंदमि ऐं असांखे चयो त तव्हां काइंडली मुंहिंजे असली पीउ खे घुरायो असां पोइ जेको रियल फादर हो हुनखे घुरायो FIR पोइ दर्ज थी रियल फादर कई हुई अच्छा जी त हू she was inspiration people like kids like her women like her who stood for their rights at a very young age who are victim of brutality of the society and they come to us and they told us that we will not settle and we need justice at any cost तो हू मुंहिंजे लाइ इंस्पिरेशन्स आहिनि त इहे जेके छोकिरी आहिनि जो जेके केस बट शी वॉज वेरी कॉन्फिडेंट इन एवरीथिंग इन कन्फेशन मूंखे लॻो त कन्फेशन में कुझु ॻाल्हियूं हूंदियूं जेके खुली करे न ॿुधाए थी सघंदी बट शी टोल्ड मी एवरी जेस्चर she told me every way she told me how he did that then she also told me what happened after that and she told me how she rescued herself for further being assaulted पोइ हुन मूंखे पूरो ॿुधायो ऐं हुन खां पोइ आउं हुनखे जॾहिं जूस चांहि वांहि पियारे त हुन मूंखे चयो त मूंखे जूस चांहि पीअण लाइ आउं न आई आहियां प्लीज़ हुनखे गिरफ़्तार कयो हींअर जो हींअर एंड आई वॉज लाइक ठीकु आहे असां टीम मोकिली आहे तव्हां जूस वूस पीओ एंड शी वॉज वेरी मच शी वॉज टेकिंग इंट्रस्ट इन द केसिस एज़ वेल ऐं जॾहिं FIR दर्ज थी हुन खां पोइ बि हू आई मुंहिंजे लाइ बिस्किट्स जो हिकु बॉक्स खणी हुन ते थैंक यू पाण लिखी आई हुई एंड हुन चयो त हाणे मुंहिंजे स्टेप फादर अरेस्ट थी वियो आहे लॉकअप थी वियो आहे ऐं शुक्रगुज़ार आहियां SSP जी बि हुन वीडियो स्टेटमेंट ॾे ऐं शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजो नालो वरितो चयो जेकॾहिं हिते मसइलो हल न थिए आउं कोर्ट में वञा ऐं प्रेस क्लब में वञा सो पीपल लाइक देम दे आर माई इंस्पिरेशन ऐं मूंखे यादि रहंदा आहिनि अहिड़ा केसिस बिल्कुलु जो की इन्हनि केसिस सां असां बि घणो कुझु सिखंदा आहियूं ऐं असां चवंदा आहियूं त जेकर असां मुआशरे में थोरी बहितरी आणण जे क़ाबिल आहियूं त उहा ज़रूरु असांखे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं असांखे मुआशरे जी बहितरी में बि हिसो वठणु घुरिजे मारिया असां त वठूं था पर ॻाल्हि कंदसि आऊं त औरतुनि खे वाक़ई ख़ुदि मुख़्तियार बणाइण जे लाइ छा हुकूमत असांजो समाज ऐं स्पेसिफिकली अगरि ॻाल्हि कजे असांजो ख़ानदान त उहे कहिड़ा अमली क़दम खणी रहिया आहिनि या उन्हनि खे खणणु घुरिजनि पंहिंजी नियाणियुनि खे अॻिते वधाइण लाइ मूंखे ईअं लॻे थो त still we have a lot to do in this regard government has a lot to do females ministers जेके आहिनि असांजियूं ऐं जेके आहियूं आहिनि असांजे लाइ आहिनि फीमेल्स लाइ आहिनि GBV ते कमु करण लाइ आहिनि दे हैव टू टेक सम स्ट्रिक्ट इनिशिएटिव्स ऐं जेके कम्युनिटी लीडर्स आहिनि सिविल सोसाइटी आहे हू पंहिंजो रोल प्ले कनि ऐं फीमेल्स पंहिंजी जेके आहिनि पंहिंजे हुन में रही पंहिंजे राइट्स खे पंहिंजी तालीम में पाण खे अॻिते अचनि हुननि जे फैमिली खे ॾिसो मेन अगेन प्रॉब्लम छा आहे फैमिली सिस्टमैटिक प्रॉब्लम या ग्रास रूट प्रॉब्लम छा आहे उहा आहे फैमिली सपोर्टिव आहे त फीमेल कैन डू एनीथिंग इन हर लाइफ सॉरी फैमिली जेकॾहिं सपोर्टिव न आहे देन शी विल ऑलवेज बी अ विक्टिम ऑफ वायलेंस ऑलवेज बी अ विक्टिम ऑफ नेग्लिजेंस ऑलवेज बी अ विक्टिम ऑफ अब्यूज ही पक्का जेकॾहिं फैमिली तव्हांखे सपोर्ट करे थी फैमिली तव्हां सां गॾु बीठी आहे तव्हां ईअं बि ॾिठो आहे त फीमेल्स केसिस बि फाइल कंदियूं आहिनि हुनखे खटंदियूं बि आहिनि हुननि खे पंहिंजे राइट्स लाइ ॻाल्हाईंदियूं बि आहिनि अॻिते बि वधंदियूं आहिनि स्टार्ट जेके आहे उहो फैमिली आहे NGOs खे सिविल सोसाइटी खे या जेके हुकूमत आहे हुननि खे कुझु रिफॉर्म्स फैमिली लाइ करणु खपनि कुझु रिफॉर्म्स फैमिली बिल्डिंग कैपेसिटी लाइ कुझु हुननि खे करणु खपनि फैमिली इज़ द वेरी फर्स्ट थिंग आहिनि जेके आउं नोट कया पंहिंजे करियर में इवन इफ अ गर्ल इज़ बीइंग असॉल्टेड सेक्शुअली उहो बि फैमिली खां स्टार्ट थींदो आहे एट फर्स्ट जेकॾहिं हिकु ॿार पंहिंजे घर में ई सेफ न आहे त ॿाहिरां हुनखे केरु सिविल सोसाइटी या हुकूमत छा सेफ कंदी हुकूमत खे त ख़बर न हूंदी न त फला एरिया में हिकु छोकिरी आहे हुन सां कुझु ग़लति थिए पियो जेसि ताईं फैमिली पाण हुन शइ खे रिपोर्ट नथी करे या उहा छोकिरी पाण साम्हूं नथी अचे फैमिली काउंसलिंग इज़ वेरी इम्पॉर्टेंट ऐं असांजे मुआशरे में थेरेपी जेकी आहे फैमिली थेरेपी देयर इज़ नो कॉन्सेप्ट ऑफ
फैमिली थेरेपी सम्झाती तने के हाँ। टैबू तो कंसिडर कयो वने त असांखे के समझाईंदो हुन खे हाँ। एतिरी मजाल थी वई त असांखे केरु सम्झाईंदो एंड इवन कपल्स काउंसलिंग थेरेपी आउं ॾिठो आहे फॉरेन कंट्रीज में इट्स वेरी कॉमन थिंग को पेरेंटिंग इज वेरी कॉमन थिंग थेरेपी मेंटल सां रिलेटेड जेके भी इश्यूज आहिनि उहे हर हंधि डिस्कस थियनि था हाँ, हिते नथा थियनि, एग्जैक्टली असांजी अपार्ट फ्रॉम आवर society में। सोसाइटी या ईअं ई थो थिए मेल ईगो हर्ट थींदो आहे। एग्जैक्टली मां इन खां ई अव्हां खां पुछंदमि त जेको इन मेंटल हेल्थ जो इशू थिए थो ख़ासि करे औरतुनि सां या जेके विक्टिम्स हुजनि था त उन्हनि खे तव्हां कीअं थियूं डील कयो पोइ कहिड़ी उन कैपेसिटी में उन्हनि खे वापसि अव्हां उन मेंटल पोज़ीशन में आणियो थियूं जंहिंमां ऑलरेडी हू डिस्टर्ब्ड हिकिड़ियूं निकिरंदियूं आहिनि काउंसलिंग कंदा आहियूं मेडिएशन कंदा आहियूं कुझु इदारनि में हुननि खे मोकिलींदा आहियूं ऐं कुझु इदारनि खे पोइ चवंदा आहियूं त तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बट अगेन कुझु ट्रॉमास अहिड़ा हूंदा आहिनि जेके टाइम सां हील थींदा आहिनि ऐं हुनजे लाइ आउं अगेन सजेस्ट कंदमि त फीमेल्स जेके आहिनि हू थेरेपी वठनि साइकेट्रिस्ट वटि वञनि साइकोलॉजिस्ट वटि वञनि असां वटि हिकु ही टैबू आहे असां ही सम्झंदा आहियूं असांजा मेल जेके आहिनि जेके असांजा गार्डियन्स आहिनि हू सम्झंदा आहिनि त न साइकेट्रिस्ट वटि वञणु मीन्स you have some mental problems therapy लाइफ में ज़रूरी आहे and you have to तव्हांखे जंहिं स्पेस में आहियो हो तव्हांखां निकिरण बि इलाही ज़रूरी आहे कुझु शयूं आहिनि तव्हांखे पंहिंजे लाइ करणु पवंदो आउट ऑफ द बॉक्स वञणो पवंदो कंफर्ट ज़ोन खां ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं फैमिली खे सपोर्टिव थियणो पवंदो इफ अ मेंटल सर्वाइवर इज देयर देन हुनजी काउंसलिंग करायो थेरेपी करणु आई वुड सजेस्ट त थेरेपी फैमिली लाइ ऐं मेल लाइ हुननि खे थेरेपीज़ लाइ घणी ज़रूरत आहे व्हेन दे विल बी पावरफुल एंड सपोर्टिव हू पोइ हुन फीमेल्स खे सपोर्ट कंदा त नाउ इट्स योर टर्न बट असांजी सोसाइटी में आउं ॾिसां थी त देयर इज नो कॉन्सेप्ट ऑफ थेरेपीज़ टू दिस लेवल ऐं साइकोलॉजिस्ट बि अवेलेबल न आहिनि जॾहिं असां वटि को विक्टिम ईंदो मेंटल हाईली मेंटल ट्रॉमेटाइज़्ड हूंदो आहे असां वटि को साइकोलॉजिस्ट ई न आहे मतलब अवां पंहिंजे डिपार्टमेंट जी ॻाल्हि करे रही आहियूं या एवरी डिपार्टमेंट वी डोंट हैव एनीवन देन फिर वी हैव टू प्ले आवर पार्ट ट्रेनिंग्स वठंदा आहियूं असां मीडिएशन जी एडीआर सिस्टम जी त जीअं इन जी काउंसलिंग कयूं एंड एटलीस्ट that person needs a proper counselor exactly professional counselor and then हिकु चक्कर त मूंखे अचानक सां हिकु टेक्स्ट आयो राति 2 वॻे that I'm attempting suicide I'm hanging myself on fan my husband has did it okay I couldn't sleep आउं फौरन ऑफिस वयमि मां उनखे ट्रेस कयो छोकिरी खे घुरायो हस्बैंड खे घुरायो and the girl she was a well known lawyer of Hyderabad and she was being victimized by her husband and then I counseled both of them and then I suggested कि आप दोनों therapy ले and they both started having therapy and हुननि जी life इलाही change थी त we also need to work on this and हिननि शयुनि खे असांखे mental health ते इलाही कम करणु खपे फीमेल लाइ फीमेल पाण ई हली वञनि थेरेपिस्ट वटि को इनमें दोराए न आहे इट्स नॉट अ टैबू जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे तव्हां सम्झो था त तव्हां मेंटली स्ट्रेस में आहियो त जेके निंड जी गोलियूं आहिनि हुन खां बहितर आहे तव्हां प्रॉपर काउंसलिंग सेशन वठो जीअं तव्हांखां यू विल फील एम्पावर्ड जी नाज़रीन ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि ऐं मारिया जूं ॻाल्हियूं एॾियूं सुठियूं आहिनि जो ॿुधण ते ई पियो दिलि चवे पर छा कयूं असांजे जेको प्रोग्राम जो वक़्तु आहे उहो बि पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचण वारो आहे पर मारिया उन खां पहिरियों मां चाहींदसि त अव्हां असांजे जेके नौजवान सिर्फ़ु नियाणियूं न पर जेके छोकिरा अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि असांजे मुआशिरे जा मर्द अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि औरतूं अव्हांखे ॾिसी रहियूं आहिनि अव्हांजो छा पैगाम हूंदो उन्हनि जे लाइ आउं हुननि खे इहो पैगाम बि ॾींदमि ऐं रिक्वेस्ट कंदमि इट इज़ माई रिक्वेस्ट इट काइंडली प्लीज़ ही टाइम अची वियो आहे त तव्हां पंहिंजी नियाणियुनि सां गॾु बीहो शोल्डर टू शोल्डर एंड सपोर्ट देम ऐं जेकॾहिं ऑनलाइन हरासमेंट थिए थी जेकॾहिं कहिड़ी शइ जी बि हरासमेंट एट वर्क प्लेस थिए थी हरासमेंट इन फैमिली थिए थी तव्हां हुन सां गॾु शोल्डर टू शोल्डर बीहो ऐं अहिड़ा केसिस बि ॾिठा आहिनि जिते पाण ब्रदर ईंदा आहिनि फीमेल्स खे वठी फादर ईंदा आहिनि असांखे हिकु सोसाइटी अहिड़ी ठाहिणी आहे जंहिंमें फीमेल जेकी आहे पाण खे सेफ सिक्योर्ड
ऐं एम्पावर्ड फील करे ऐं हू ज़िम्मेदारी आहे मेल जी। ऐं आउं रिक्वेस्ट कंदमि, ही पैगाम बि ॾींदमि त काइंडली तव्हां ॾिसो पिया त किथे कंहिं फीमेल सां ग़लति बिहेव थिए थो, आवाज़ पंहिंजी खणो। फीमेल ते कैरेक्टर असैसिनेशन सोशल मीडिया ते बि थिए थी, यू डोंट हैव टू कमेंट हा 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 जीअं कंदा आहिनि। आउं ॾिठो आहे त हा ही सही थो थिए इंसान, सही थो थिए इंसान। तव्हांजी बि घर में भेणूं आहिनि, तव्हांजी बि घर में ज़ालूं आहिनि, जेकॾहिं केरु हुन सां ईअं करे त ही चेन वी हैव टू ब्रेक। तव्हांखे फीमेल खे सपोर्ट करणो आहे त जीअं अॻिते अचनि ऐं हर लिहाज़ खां करणो आहे। दैट मेक्स योर कैरेक्टर मोर पावरफुल इन दिस सोसाइटी न। असांखे पाण खे अॻिते वधाइणो आहे एज़ अ सोसाइटी। हू तॾहिं ई थींदो जॾहिं असांजा मर्द जेके आहिनि असांजी फीमेल्स खे एम्पावर्ड कनि, सपोर्ट कनि। बिल्कुलु, मतिलबु असां जीअं चवंदा आहियूं न त मर्द जी कामयाबी जे पुठियां हिकु औरत जो हथु हूंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां अगरि ॻाल्हि कजे त अगरि मुआशरे में का औरत कामयाबु थिए थी त हुनजे पुठियां ऑब्वियसली हुनजे घर वारनि जी सपोर्ट सिस्टम हूंदी आहे। बिल्कुलु, घर वारनि में ॻाल्हि कजे त अगरि हुनजो पीउ हुन सां गॾु बीठल आहे, हुनजो भाउ हुन सां गॾु बीठल आहे, इवन हुनजो हस्बैंड हुन सां गॾु बीठल आहे, या हुनजी औलाद हुन सां गॾु बीठल आहे, त इहा बि हिकिड़ी जेका इमोशनल सपोर्ट बि वॾी शइ हूंदी आहे। मारिया, महिरबानी अव्हांजी, हिकु भेरो ॿीहर अव्हां असांखे जॉइन कयो ऐं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं, अव्हां सां तमामु घणो मज़ो आयो असांखे। पर नाज़रीन, वक़्त जी कमी जे करे हाणे असां अव्हां खां वठंदासीं इजाज़त। वरी नए महिमान सां गॾु नए मौज़ू सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।